नाज़रीन, आम ख़बर है त ॻुझ इदारे पारां करंसी तेल खां पोइ खंड भाण ऐं कणक जी स्मगलिंग बाबति रिपोर्ट वज़ीर आज़म सेक्रेटरीट में जमा कराए छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं त रिपोर्ट में कणक स्मगल ज़ख़ीरो कंदड़ 592 ॼणनि जी निशानदी कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ SSR लाइन ते मौजूदु आहे गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, ॻुझ इदारे पारां करंसी तेल खां पोइ खंड भाण ऐं कणक जी स्मगलिंग बाबति रिपोर्ट वज़ीर आज़म सेक्रेटरीट में जमा कराई वई आहे। रिपोर्ट में कणक स्मगलिंग ऐं ज़ख़ीरो कंदड़ 592 ॼणनि जी निशानदे कई वई आहे। कणक जी स्मगलिंग में 26 स्मगलर्स मुलविस आहिनि। गुज़िरियल साल IB 417 रिपोर्ट्स लाॻापियल खातनि ॾांहुं मोकिलियूं हुयूं। ज़ख़ीरो कयल 90,147 मैट्रिक टन कणक ज़ब्त कई वई आहे। स्मगलर जी मदद कंदड़ 259 एहलकारनि जी निशानदेही थी आहे। पंजाब में 272, सिंध में 244, खैबर पख्तूनख्वा में 56 माण्हू शामिल आहिनि। बलूचिस्तान में 15, इस्लामाबाद में 5 सरकारी एहलकार स्मगलर जा मददगार बणियल आहिनि। जे इदारे तरफ़ां वज़ीर आज़म हाउस खे अहिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।